अहिड़ो मौक़ो वरी न मिलंदो। ज़ीनत जे हथारां ॾियारियां थी अॼु मूसा खे ज़हर। हिन में छा विधो अथई? कुझु बि न। छा मिलाईंदव हिन में? ज़हर? ॿियो छा? ज़हर? तुंहिंजो दिमाग़ त तव्हां ख़राबु थियो। मां हिन में ज़हर मिलाईंदसि? मूं मथां इल्ज़ाम एतिरा हण जो हिन हवेलीअ में रही सघीं। किथे ईअं न थिए जो। छा कंदी? हाँ? कंदी या छा तूं? छा कंदसि? तोखे ना आहे ख़बर मां छा कंदसि। मां दादली आहियां, दादली पंहिंजे पीउ जी बि ऐं मूसा जी बि। भले वॾी आई आहे दादली सभिनी। जीअं मां तोखे नथी चवां तीअं तूं पंहिंजे होश खां ई निकिरंदी थी वञे। ज़ीनत मानी खणी अचो। वञ, सॾई थो, जल्दी वञी मानी खाराइसि। तुंहिंजो सिर न वञे, मां ई मानी खाराईंदसि मूसा खे। कमु अहिड़ो कयां जो अॼु हीअ पादर खाए। वञे त थी। जे अगरि हिन मानीअ में ज़हर हुई त पोइ? ज़ीनत मानी खणी अचो। जेकॾहिं मानी खणी वञी ॾियांसि थी ऐं ज़हर हुजेसि तॾहिं बि मुंहिंजे लाइ मसइलो। जे मानी नथी खणी वञा तॾहिं बि मुंहिंजे लाइ मसइलो। छा कयां? छा कयां? अलाए छा थी करे। बेइज्जती जड़ी ख़बर कहिड़ो खंडरे जो जहाज़ पूरो थिए जे इएं सफ़ा टुबी ॾिनी बीठियां। जल्दी वञी बुख लॻी आहे, मानी ॾे त खावां। मानी खयूं पई अचां, पेर तिरकी वियो, सॼी हेठि ख़राब थी वई। तव्हां वेहो, मां ॿी करे थी अचां। बस हाणे बस। मानी ख़राब थिए कॾहिं बि को कमु ढंग जो न कई। खाधो तयारु कंदी ऐं मां मानी खाईंदसि। हाणे इतां खणी तूं चट पाए खा। कुझु कयो दिलावर ख़ान, कुझु कयो। मां तव्हां ॾे हिकिड़ो दफ़ो ॿीहर लॻे आयो आहियां। जेकॾहिं तव्हां ईअं ई ख़ामोश वेठा हूंदा त अञा वधीक नुक़सानु थी सघे थो। अॼु वरी बहादुर खान जे माण्हुनि हलार खान जे माण्हुनि खे माणी करे छॾियो आहे। जेकॾहिं न ॿिन्ही जो जल्द में जल्द ठाह न थियो त कबीलाई दुश्मनी जनम वठंदी। इन खां वधीक अञा कबीलाई झगड़ा कीअं थींदा। बहादुर खान जा माण्हू हलार खान जे ॻोठ वारनि खे मारनि था ऐं हलार खान जा माण्हू वरी बहादुर खान जे ॻोठ वारनि खे मारनि था। कुझु कयो दिलावर ख़ान, कुझु कयो। मां तव्हां ॾे हिकु चकर वरी लंघे आयो आहियां। जेकॾहिं तव्हां ईअं ई ख़ामोश वेठा हूंदव न अञा बि वधीक नुक़सानु थी सघे थो। इन जे करे त तव्हां ॾे हली आया आहियूं। ईअं सम्झो त सभु कोताहियूं असांजियूं आहिनि। कानून कमज़ोर कोन्हे दिलावर ख़ान, पर मां कमज़ोर थी पियो आहियां बहादुर खान ऐं हलार खान जे करे। डीएसपी साहब तव्हां परेशान न थियो। मां धुरनि विच में फैसले जी तारीख़ रखी छॾी आहे ऐं सुभाणे हिते ई फ़ैसिलो थींदो। दिलावर ख़ान, एतिरी महिरबानी कजो जो ॿिन्ही धुरनि खे ठाहे छॾिजो। जेकॾहिं हितां हिक ॿिए ते नाराज़ थी निकिता न त पोइ अञा बि वधीक नुक़सानु थींदो। मूंखे ख़बर आहे अहमद खान, मूंखे ख़बर आहे जॾहिं धुरियूं ज़िद में अचनि थियूं त केतिरा नाहक खून थियनि था। मूंखे ख़बर आहे। अरे यार अहमद खान, असां माण्हू आहियूं मोहबती।
सच ॿुधायां पहिरियों त मां इहो सोचियो हुउमि त भली ॿई धुरियूं विड़ी पाण में तबाह थियनि, पर असां त कंहिंजो नाहक खून ॾिसी सघंदा ई न आहियूं। पर जॾहिं नज़र फेरायमि त महसूस थियो उन्हनि ॿिन्हिनि धुरनि खे त कुझु कोन थींदो। मरंदा वरी बि वीचारा बोझ। इन करे आमद खान निकिरी पियुसि, ॿिन्ही धुरनि खे राज़ी करे आयो आहियां। सुभाणे फ़ैसिलो कंदुसि, अलाह कंदो त ॿिन्ही धुरनि खे खीर खंड करे वठंदासीं। सोनी सदको रे सियाणी, 2 ॾींहनि खां पोइ रेसा हवेलीअ जो रुख कयो आहे। हाणे जेकर तव्हां ॿिन्हिनि जा अहिड़ा मुंहं ॾिठई न त वरी लागी तो महीने हवेलीअ जो रुख ई कान कंदो। सोनी मां अजायो नथी ॻाल्हायां, पर हिन छोरी खे केरु सम्झाए? सोनी पर थी मूंखां ख़बर आहे मूंखे त मुंहिंजी केतिरी सॼण आहे। सोनी सदको सोनी मां तुंहिंजी दुश्मन न आहियां, उन ॾींहुं त मिड़ई तोखे चेड़ाइण जे लाइ ईअं चयो। ख़बर आहे तुंहिंजे मन में मुंहिंजे लाइ केतिरी इज़त आहे। जेकॾहिं तुंहिंजे वस हुजे न तूं एॾी घुट ॾे मूंखे पूरो करे छॾे। जॾहिं तोखे ख़बर बि आहे पोइ बि तूं सोनी ते आसरो कई वठी आहे। सोनी तुंहिंजी सॼण कॾहिं बि न थींदी, कॾहिं बि न। सोनी सदको वञेव सदको, मां कंहिंजी बि दुश्मन न आहियां। आई मुठसि छोरी, तूं त चवंदी आहीं त जॾहिं मौक़ो मिलियो उन ॾींहुं सोनीअ खे ज़हर ॾेई पूरो करे छॾंदासीं। हाँ मूंखे ज़हर ॾींदी? बाक़ी मां तोखे हिन हवेली में राणी बणाए विहारींदसि। अरे सियाणी, हाणे खुदा खे मञियो, माठ कयो, किथे रेस न अची वञे। अचे त अचण ॾिस, जेसि ताईं इहा छोरी मुंहिंजे अॻियां बीठी रहंदी मां माठ करे न वेहंदसि। चएसि न कि पंहिंजे कमरे वञी वेहे। मां छो वञा? तूं नथी पंहिंजे कमरे में वञी मरी? मर छोरी, तूं मर। तूं मां चवां थी माठ कर न त छा कंदी मूंखे? छा कंदी आहे? छाजो चिरबटोला तो थो हणी घर के अकेलो बनाए छॾियो अथव। मां त फाथो आहियां थी तव्हां कॾहिं सुकून सां बि माण्हू वेहंदो आहे। ज़रूरी आहे त माण्हू जहिड़े में वञे। अलाह अकबर, हे कोन सुधरंदियूं, सुधरियूं त अहिड़ी कोन पई। सोनी मां हलां थो कमरे में, तूं मानी खणी आ। मानी मां किथे खणी अचां? मां थी खणी अचां मानी। का बि ज़रूरत न आहे, का बि ज़रूरत न आहे। ख़बरदार जो मुंहिंजे कमरे में आयो। हाणे मूंखे छा थियो ॾिसो, मां त तव्हांखे अॻु में ई चयो त रेस अचण वारो आहे, ख़ामोश थियो, पर तव्हां त मुंहिंजी हिक बि न ॿुधी। ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तूं मुंहिंजी सॼणा त मानी मूंखे ॾे, मां खणी वेंदसि। पर थी छोरी, मानी मां खणी वेंदसि। मानी मां खणी वेंदसि। मानी मां खणी वेंदसि। खणो मेड़े करे ॾियो रेस खे, मां बि रेस खे सॼी हक़ीक़त थी ॿुधायां। सोनी ग़लती थी वई। सोनी ग़लती थी वई, माफ़ करे छॾ। ठीकु आहे, रेस खे मां पाण ई राज़ी थी कयां, पर तव्हां ॿई मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। हा ॿुधाए। हाणे तव्हां ॿई मूंसां हिकिड़ो वाइदो कयो त तव्हां ॿई कॾहिं बि लुड़ न हणंदो। हिन सां टाइम जी जुती। सोनी सदको बोर्ड बि वियो हारजी, हे बि वञी वेठियूं पंहिंजे कमरे में। हाणे रेस दड़का बि मूंखे ई ॾींदो। मायूं इन चरियूं सुभाणे फ़ैसिलो आहे। ऐं अॼु को बि सॼो ॾींहुं गुज़री वियो, मजू कुझु बि न कयो, कुझु। सुभाणे फ़ैसिले खां पहिरियां जेकॾहिं हकीम जो पलांत करे वियो त वाह थी वेंदी, वाह। हमराह वठी वियो आहे, कुझु न कुझु ज़रूरु कंदो।
छो त खाली मोटण सां मज्जू खे बि मज़ो कोन ईंदो आहे। का न का बाहि ज़रूर पारींदो। कयांसि त फोन त ऋण पारे अचे। कधी फ़ैसिले में ॻाठ ऊचो करे वेहिजे। मुनीर किथे आ? मुनीर हाँ किथे मिला तो मुनीर? मुनीर शहर वियो। शहर विया। ॾिसां थो त इहो काॾां ईंदो। जेकर शहर वियो आहे त बि हिनजो रस्तो इहो ई आहे। ॾिसां त अॼु मुनीर खे मुंहिंजे हथां केरु थो बचाए। केरु थो बचाए ॾिसां मुनीर खे मुंहिंजे हथां। छो त मोहत जो ॿियो नालो मज्जू आहे। मज्जू ऐं मज्जू कंहिंखे माफ़ नाहे कंदो। नाहे कंदो कंहिंखे माफ़। हाँ मूंखे आयो छा? ॻाल्हि कयो तव्हां मूंसां आयो छा? कोन छॾींदा ही पीउ ऐं धीउ मूंखे